फौज के बदनाम करण ते 2 साल कैद ऐं ॾंड लागू थींदो। मुल्की सलामती बाबति ॼाण जे इंकशाफ ते 5 साल सज़ा हूंदी। आर्मी एक्ट तरमीमी बिल सेनेट मां मंज़ूर। दिफ़ाई वज़ीर ख़्वाजा आसिफ आर्मी एक्ट तरमीमी बिल पेश कयो, जंहिंखे ऐवान मंज़ूर कयो। बिल जे मतन मूजिब कानून जे मातहत फ़ौजी एहलकार सियासी सरगर्मी में हिस्सो न वठंदो। लाॻापियल एहलकार रिटायरमेंट, इस्तीफ़ा ऐं बरतरफ़ी जे 2 सालनि ताईं सियासी सरगर्मी में हिस्सो न वठी सघंदो। सियासी सरगर्मी में हिस्सो वठण ते पाबंदी जी भञकड़ी ते 2 साल सज़ा हूंदी। सरकारी हैसियत ते मुल्की सलामती मफ़ाद में हासिल ॼाण जे गैर मजाज़ इंकशाफ ते 5 सालनि ताईं सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। गवादर में मनसूबनि सां मक़ामी माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। बलूचिस्तान जी मादनियात ते पहिरियों हक़ सूबे जे अवाम जो आहे। हिते तरक़ियाती रिथाऊं ठही रहियूं आहिनि। अवाम जो को नुक़सान न पियो थिए। माज़ीअ में बलूचिस्तान खे बुनियादी मनसूबनि खां महरूम रखियो वियो। हाणे तरक़ीअ में बलूचिस्तान खे अॻिते वठी वञिणो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो गवादर में तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त दोस्त मुल्कनि जी मदद सां पाकिस्तान बहराननि मां ॿाहिरि निकिरी चुको आहे। जेको परॾे मां हिते सीड़पकारी करण अचे थो, उन जी हिफ़ाज़त कर हुकूमत जो फ़र्ज़ आहे। जो रिटायर्ड मुलाजमिन को पेंशन जो है उससे पहले नहीं मिलती थी, अब सिंध काबीना ने फैसला किया है कि उनके मुलाजमिन को भी पेंशन दी जाएगी। खैरपुर में स्पेशल इकोनॉमिक जोन था, उसमें कैबिनेट ने कहा कि नहीं 1 विंडो ऑपरेशन हो, क्योंकि हम चाहते हैं कि सरमायाकारी ज्यादा से ज्यादा पाकिस्तान में आए। इसके साथ हैदराबाद में भी गंजो टक्कर में इंडस्ट्रियल जोन बनाने की तजवीज आई, जो कैबिनेट ने उस पर कमेटी बनाई है। कुछ पुराने 1980 से कुछ कर्जे थे मुख्तलिफ डिपार्टमेंट्स के ऊपर सिंध हुकूमत के, उसको भी राइट ऑफ करने के लिए सिंध कैबिनेट ने मंजूरी दी। कुछ लोगों ने कर्जे लिए थे, इंफरादी लोगों ने, वो भी आया कि उनको माफ किया जाए। उस पर फिर कैबिनेट ने कहा नहीं जी, उनको माफ इसलिए नहीं किया जा सकता कि वो इंडिविजुअल्स हैं। सिंध काबीना खैरपुर स्पेशल इकोनॉमिक जोन लाइ 1 विंडो ऑपरेशन। सखर में इंडस्ट्रीज़ लाइ सरकारी ज़मीन ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वर्कर्स वेलफेयर बोर्ड जे मुलाज़िमनि खे पेंशन ॾियण जी बि मंज़ूरी। इदारनि मथां 80 जे ॾहाके जो कर्ज़ माफ़ करण जो फ़ैसिलो। पीपल्स पार्टी जी कोशिश आहे त हर जाइ ते सनती ज़ोन क़ाइमु कया वञनि। हैदराबाद जे गंजो टकर वारे इलाइक़े में इंडस्ट्रियल ज़ोन जे हवाले सां कमु कयो पियो वञे। सिंध काबीना जे इजलास खां पोइ इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण जी मीडिया खे ब्रीफिंग। संदसि चवणु आहे त सिंध जे ॿोॾि मुतासिरनि खे घर ठाहे ॾियण जो मंसूबो दुनिया जी सभ खां वॾी हाउसिंग स्कीम आहे। सिंध हुकूमत 21 लख कुटुंबनि खे घर ठाराए ॾेई रही आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म थियो त सॼे मुल्क में घर ठाराए ॾींदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार चीन तरफ़ां कर्ज़ रोल ओवर करण जी तस्दीक करे छॾी। इसाक डार जो चवणु आहे त चीन जी बैंक 2 सालनि जे लाइ कर्ज़ रोल ओवर कयो आहे। पाकिस्तान 2 सालनि में रुगो व्याज जी अदायगी कंदो। समूरनि कर्ज़नि जे मुआइदनि जे मुदे में 21 जुलाई 2023 खां 30 जून 2025 ताईं वाध कई वई आहे। पावर डिवीज़न बिजली जी बुनियादी अघनि में ₹7.50 फ़ी यूनिट इज़ाफ़े जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। बिजली जा नवां जुलाई 2023 जे महीने में लागू थींदा। नोटिफिकेशन मूजिबि बिजली जी फ़ी यूनिट जी बुनियादी क़ीमत ₹42.72 ताईं पहुची वई। सेल्स टैक्स खां पोइ फ़ी यूनिट ₹50.41 ताईं पहुची वियो। नवां अघ के इलेक्ट्रिक समेत समूरनि बिजली कंपनियुनि ते लागू थी विया। पाकिस्तान मां भारत वियल औरत सीमा हैदर ते पाकिस्तान खे अञा ताईं कौंसलर रसाई नाहे ॾिनी वई। अञा ताईं सीमा जे क़ौमियत जी तस्दीक न करे सघिया आहियूं। पाकिस्तान आयल भारतीय औरत अंजू क़ानूनी वीज़ा ते आई आहे। भारतीय हाई कमीशन अञा ताईं अंजू जे हवाले सां कंहिं क़िस्म जो को बि राब्तो नाहे कयो। पढ़ई खाते जी तर्जुमान जो बयान। मुमताज़ ज़ोहरा बलोच जो चवणु आहे त पाकिस्तानियुनि जे ख़तरे आम में मुलविस माण्हुनि सां ॻाल्हियूं न कंदासीं। यूक्रेन रूस तकरार ॿिन्ही मुल्कनि जे अवाम जूं ॾुखियायूं वधाए रहियो आहे। इन तकरार ते पाकिस्तान जी पोज़ीशन न्यूट्रल आहे। डेनमार्क में क़ुरान पाक जी बेहरमतीअ जी पाकिस्तान मज़म्मत करे थो।
दुनिया खे इस्लामोफोबिया ख़िलाफ़ उथणु घुरिजे। ग्रीन फील्ड रिफाइनरी प्रोजेक्ट की याददाश्तनामे ते सहन वारी तकरीब। पेट्रोलियम वारी ममलिकती वज़ीर मुस्तदिक मलिक जो चवणु आहे त गैस जे शोबे में मुल्क खे पाण भरो करे रहिया आहियूं। रूस सां तेल मुआहिदे जो फ़ाइदो जल्द पहुचंदो। कराची के डिफेंस फेज़ 7 में गुज़रियल ॾींहुं हथियारबंदनि हथां क़त्ल थियल शहरी इतिहाद जे सदर ऐं PPMP असलम अबड़ो जे भाउ अकरम अबड़ो ऐं संदसि पुट शहरयार अबड़ो जा मड़ हज़ारे आलिन अखियुनि सां जैकबाबाद में मिटीअ मां हवाले। जनाज़ नमाज़ में MPA मुमताज़ जखरानी, डॉक्टर सोहराब सरकी, शहरयार शहर ऐं औरंगज़ेब पंवर समेत मिटनि माइटनि, सियासी समाजी अॻवाननि, वकीलनि समेत हज़ारे माण्हुनि जी शिरकत। IG सिंध के 3 सालनि जो मुदो पूरो करण खां अॻु नथो हटाए सघिजे। सिंध हाई कोर्ट IG सिंध पुलिस जा इख्तियार बहाल करे छॾिया। पुलिस जे कम में वॾे वज़ीर ऐं ॿियनि जी मुदाख़लत ख़तमु कई वई। अदालत सिविल सोसाइटी जी दरख़्वास्त ते हुकुम जारी कयो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी। कराची डिवीज़न में कारा ककर छायल रहा। वधीक बरसात जो इम्कान। लाड़काने, डोकरी, शहदाद कोट, शिकारपुर, हुमायूं शरीफ, मियाँ साहब समेत ॿियनि इलाइक़नि में वसकारो। सखर, रोहड़ी, पनियाकल, बबररोय, सालेपट, खैरपुर, रानीपुर, गंबट, पीर जो ॻोठ, रिपड़ी, नारे, चूंडके में बरसात। कंधकोट, कशमोर, बख्शापुर, ठुल, गड़ियस्तन, मीरपुर बुर्लो, मुबारकपुर समेत ॿियनि इलाइक़नि में वसकारे खां पोइ गर्मीअ जो ज़ोर घटिजी वियो। बिजली जी फराहमी मुअत्तल। केतिरनि शहरनि ऐं ॻोठनि में हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी बीठल। चूंडके भरिसां ॻोठ खान बमरो में बरसात दौरान विझ किरण जे नतीजे में नौजवान फौत थी वियो। चौमासी बरसातुनि सिंध जे तहज़ीबी अहञाण मोइंज दड़े जे आसारनि खे बि झोरे छॾियो। क़दीम माग जे ओलह उत्तर वारनि भितियुनि जो 2 खां 3 फुट हिस्सो ड्रही पट पइजी वियो। ग्रेट बाथ भरिसां घिटियुनि में बि बरसाती पाणी बीहण सबबि क़दीम आसारनि खे नुक़सान। नवकोट वेझो LBOD सिम नाले KRD 262 वटि आकड़े दरिया जे छोड़ वटां लॻल गेट पाणी जे दबाव सबबि टुटी पई। पाणी हाकड़े दरिया में उबतो वहण लॻो। पाणी तेज़ीअ सां आबादी ॾांहुं वधण लॻो। नवकोट ऐं कलोई जा केतिराई ॻोठ ॿुॾण जो ख़तरो। आबपाशी अमलो ग़ाइब। टनो रहीम खान समेत काछी ऐं खीरथर जी जाबलू पट्टी में बरसातुनि सबबि नयूं वही अचण बाद काछी जा हेठाहीं वारा ॻोठ ॿुॾी विया। चईन UCs जो वॾनि शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल। तेज़ बहकरनि सबबि टंडो रहीम खान चिनी शाह हसन जे रस्ते ते अॾियल पुल जो हिकु पासो लुड़ी वियो। सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान में हलंदड़ तेज़ बरसातुनि सबबि दरियाहनि में चाढ़ जो सिलसिलो जारी। गुडू बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि डिक्लेयर। सखर बैराज वटि नंढे दर्जे जी ॿोॾि बरक़रार। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,58,558 क्यूसिक, हेठां वहिकिरो 3,49,748 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। बरसातुनि सबबि हब डैम भरिजी वियो। हब डैम जी सतह 339 फुट भरिजण बाद स्पेल वे खां पाणी ओवरटॉप थियण लॻो। हब नदी जे भरपासे वारनि इलाइक़नि में रहंदड़ माण्हुनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। इंतिज़ामिया पारां एमरजेंसी लागू। बलूचिस्तान में बरसात सबबि नदी नालनि में चाढ़। हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। बलूचिस्तान जे ज़िले आवरान जे इलाइक़े शादीज़ई में डैम टुटी पियो। 25 ॼणा पाणीअ में लुढ़ी विया। हिक ई कुटुंब जे लुढ़ी वियल माण्हुनि में औरतूं ऐं ॿारड़ा बि शामिल। लुढ़ी वियल माण्हुनि जे वारसनि पारां हुकूमत खे ॻोल्हा में मदद जी अपील। गंदा ख्वालग मिठड़ी शाख खे पुछड़ वटां 70 फुट घारो पइजी वियो। 100 खां वधीक घर पाणी हेठि अची विया।
सभई एकड़नि ते बीठल सारियालो फसल बि लुढ़ी वियो। पाणी तेज़ी सां ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो। सन वेझो नए जे बीठल पाणी में ॿारड़ो ॿुॾी फौत थी वियो। ॻोठ अब्दुल गनी खोसे में वहिंजण दौरान इमरान खोसो ॿुॾी वियो। तलहार वेझो ॻोठ सचो हाले पोटो में नींगर नसीर वाह में ॿुॾी फौत थी वियो। मक़ामी टोबनि 3 कलाकनि खां पोइ नींगर शाहनवाज़ हाले पोटो जो लाश कढी वरितो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। गढ़ी सन वेझो मोहनजोदड़ो भरिसां सिंधु दरिया में पाणी वहकरनि में लगातार चाड़ खां पोइ बचाव बंदनि ते दबाव वधी वियो। हकड़ा बचाव बंद हसनवाण ऐं ॿलड़े बचाव बंदनि ते दबाव बरक़रार। पाणी कपरनि खे पाइण लॻो। आबपाशी अमलदार ग़ाइब। तिरनि ऐं ज्वर जो फसल पाणी हेठि अची वियो। आबादगारनि खे लखें रुपयनि जो नुक़सान। नूरियाबाद में मोटरवे भरिसां औरत जो तशद्दुद थियल लाश हथ अचण वारो मामिलो। औरत जे क़त्ल में मुबैना तौर ते मुलविस जवाबदार साथी समेत गिरफ़्तार। पुलिस मूजिब जवाबदार रिज़वान रांगड़ ऐं इफ्तिखार कुरैशी खे गिरफ़्तार कयो वियो। 5 जुलाई 2023 ते यास्मीन जो तशद्दुद थियल लाश मोटरवे तां हथ आयो। मलिक जे जुडिशल मैजिस्ट्रेट 4 हैदराबाद में क़त्ल थियल पारस शाह जी क़बर कुशाई जी इजाज़त ॾेई छॾी। पहिरें मैजिस्ट्रेट जो फ़ैसिलो बरक़रार। मक़तूल पारस शाह जी भेण सदफ शाह जो चवणु आहे त क़बर कुशाई कराए मेडिकल रिपोर्ट पधरी करे असांजा ख़दशा ख़त्म कया वञनि। असां इंसाफ़ चाहियूं था। जवाबदारनि खे क़बर कुशाई ते एतिराज़ न हुजणु घुरिजे। उन्हनि खे सोशल मीडिया ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासां करे केस तां हथु खणण लाइ दॿायो पियो वञे। हू कंहिंजे दॿाव में न ईंदा। भाउ जे खून सां इंसाफ़ जी उमेद आहे। इस्लाम जी सरबुलंदी लाइ पंहिंजी जाननि जा नज़राना पेश कंदड़ करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। 8 मुहर्रमुल हराम जे सिलसिले में मुख़्तलिफ़ शहरनि में मातमी जुलूस बरामद करे मजलिसूं बर्पा कयूं पियूं वञनि। हर हंध सबील जो एहतमाम। या हुसैन जूं सदाऊं बुलंद। कराची में नश्तर पार्क खां बरामद मरकज़ी मातमी जुलूस मंज़िल ॾांहुं रवां जुलूस रिवायती रस्तनि खां थींदे इमाम बारगाह हुसैनिया ईरानिया खारादर में नहर थींदो। जुलूस जी सिक्योरिटी लाइ इंतज़ाम सख़्त कया विया। बख्शापुर भरिसां गबलो थाणे जी हद गाड़ी मोरीअ वटां 1.5 महीनो अॻु अगवा थी वियल FCA एहलकार बाज़ियाब न थी सघियो। धाड़ियलनि मग़वी एहलकार खे पाणीअ में वण सां ॿधी 3 वीडियो वायरल कई। मग़वी पारां पुलिस खे बाज़ियाब करण जी अपील। ठारूशा भरिसां ॻोठ शफ़ी मोहम्मद सहतो में 2 धुरियुनि में घिटी जे मामले तां झेड़े दौरान ज़ख़्मी थियल ॻोठाणो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। पीरसन गुलशेर सहतो नवाबशाह अस्पताल में दम ॾिनो। ठारूशा थाणे ते 2 धुरियुनि जे हिक ॿिए मथां NC दाख़िल।